ओम शांति। अज मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे। बाबा सभिनि खां पहिरियों कहिड़ी सावधानी ॾिनई कि पंहिंजे पाण खे आत्मा समझो, परम पिता परमात्मा जी यादि में वियो। आत्मा जो भी परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदी आहे, रहण वारो परम धाम जो आहे। उहो हिन सृष्टि ते जनम मरण जे चक्कर में न ईंदो आहे। वो सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व कलाउनि सां संपन्न आहे, सदैव पावन रहण वारी आत्मा आहे। हिन करे हुनखे पतित पावन चइबो आहे। पतित पावन बाप अची करे पाण सभिनि खे पावन ठाहींदो आहे। कॾहिं? जॾहिं पाण सभी आत्मायूं पतित थी वेंदा आहियूं त अची करे पाण सभिनि खे पावन ठाहींदो आहे ऐं ज्ञान बि ॾींदो आहे। छो जी बाप ज्ञान जो सागर आहे न, हुनखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो ज्ञान अथसि, त अची करे पाण खे ज्ञान बि ॾींदो आहे। त मुख्य ॿ ॻाल्हियूं बाबा जी आहिनि। असांजो बाप ज्ञान जो सागर आहे, पतित पावन बि आहे। अची करे असांखे ज्ञान बि ॾींदो आहे ऐं पावन बि ठाहींदो आहे। छा जो ज्ञान ॾींदो आहे कि तव्हां केरु आहियो, तव्हांजो बाप केरु आहे, ऐं हीअ सृष्टि चक्कर कीअं चक्कर थी काटे। ये सृष्टि ते पहिरियों सतयुग हुयो। हिन ई दुनिया में पहिरियों सोने जी दुनिया हुई, पोइ चांदी जी, पोइ तांबे जी, हाणे त लोहे लकड़ी स्टील आदि जी दुनिया थी आहे। सभु चीजूं अहिड़ियूं ई थी मिलनि न। हाणे अहिड़ी कलयुगी दुनिया खे वरी खां सतयुगी दुनिया ठाहिण लाइ बाप वरी खां हिन सृष्टि ते ब्रह्मातन में आयो आहे। हिन सृष्टि खे परिवर्तन थो करे, कलयुग खां सतयुग में ठाहे थो। कीअं थो ठाहे? ज्ञान ॾेई करे, आत्माउनि खे पावन ठाहे करे। छो जी हिन सृष्टि ते कलयुग छो थियो आहे? छो जी आत्माउनि में कोई समझ न आहे। आत्मा विकारनि जे वश थी करे पतित थी वई आहे। अज्ञान जे अंधेरे में दर दर धक्का थी खाए न, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे। मूंखे सुख मिले, शांति मिले, धन मिले, जो परिवार सुखी थिए, इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ आत्मा दर दर धक्को थी खाए। त परमात्मा बाप चए थो हाणे धक्का खाइण बंदि करो, पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हां सभी आत्माउनि जो दुख शांति सभु दुख दूर थी वेंदा ऐं तव्हांजी सर्व मनोकामना पूर्ण थी वेंदी। दुनिया में सर्वशक्तिवान बाप ई आहे न, त उहो ई अची करे हिन दुनिया जो सर्व दुख दूर कंदो आहे। अॼुकल्ह दुनिया में कोई भी अहिड़ी आत्मा न आहे, कोई भी अहिड़ो मनुष्य आत्मा न आहे जेकी पूरी दुनिया जा दुख दूर करे सघे। दुनिया में कई प्रकार जा दुख आहिनि, नंढे खां वॾे खे सभिनि खे दुख ई दुख आहे। जीव जंतु जानवरनि खे, प्रकृति खे, सभिनि खे दुख आहे। हाणे अहिड़ी दुख जी दुनिया खे वापसि खां सुख जी दुनिया में केरु ठाहे सघंदो आहे? परमात्मा बाप। बाबा चवनि था कि तव्हां सभिनि आत्माउनि में भी शक्ति हुई। जॾहिं तव्हां शक्तिशाली हुयो त सुख में हुयो, दुनिया में संपत्ति हुई। हाणे तव्हां आत्मायूं अज्ञानी थी वई आहियो न, पतित थी वई आहे। पुनर्जन्म वठी वठी करे आत्माउनि जी शक्तियूं गुण ख़तम थींदा आहिनि। ऐं ॿियो आत्मा विकारनि जे वश जेका पाप कर्म कंदी आहे त बि आत्मा जी शक्ति घटि थींदी ईंदी आहे। त हाणे बाबा चए थो अगरि तव्हांखे वापसि खां शक्तिशाली ठहिणो अथव त मुख्य कहिड़ी ॻाल्हि आहे? निर्विकारी ठहो। हिन विकारनि खे छॾो। काम क्रोध लोभ मोह अहंकार खे जॾहिं आत्मा छॾंदी ऐं परमात्मा बाप जी यादि में रही करे हर कर्म कंदी त उहो वापसि खां शक्तिशाली गुणवान सर्व कलाउनि सां संपन्न थी वेंदी। परमात्मा पाण खे हर कर्म सिखाइण आयो आहे। छो जी विकारनि जे वश थी करे पाण कर्म कयासीं त उहो विकर्म थी विया न। हुनजो बोझो पंहिंजे मथां चढ़ंदो आयो आहे, कंहिंजे मथां? आत्मा जे मथां। शरीर जे मथां बोझो थोड़ी चढ़ंदो आहे। अगरि शरीर जे मथां बोझो चढ़े त शरीर त ख़तम थी वियो त जली वेंदो आहे न, त उहो बोझो बि जली वञे न। पोइ आत्माउनि खे दुख छो थो थिए? आत्माउनि जेकी हाणे ई पैदा थी आहे, हुन कंहिंखे कुझु चयो कोन अथई, हुनजो हाणे शरीर नयो मिलियो अथसि ऐं पैदा थी आहे,
नए शरीर में आई आहे इन दुनिया में ॿिए जन्म में, हुन पैदा थियल वारे ॿार छा गुनाह कयूं, हुनखे छो थो दुख थिए? त इहे छो थो थिए? छो जी आत्मा ते बोझो थो चढ़े न, शरीर ते थोड़ी चढ़ंदो आहे। शरीर त विनाशी हूंदो आहे न, 5 तत्वनि जो ठहियलु हूंदो आहे। शरीर जे ज़रिए आत्मा जेका विकारनि जे वश कर्म कंदी आहे, त उहो विक्रम जो बोझो आत्मा ते चढ़ंदो आहे। त आत्मा ते द्वापर युग खां एॾो विकारनि जो बोझो चढ़ल आहे, त अहिड़ी विकर्मी जे बोझनि वारी आत्मा खे वापसि खां पावन ठाहिण लाइ, वापसि खां हुनजे कर्म खे सुधारण लाइ परमात्मा पाण खे चए थो, हर कर्म कंदे मूंखे यादि करो त तव्हांजा कर्म बि सुधरंदव। त तव्हां विकारनि जे वश कर्म न करे करे परमात्मा जी यादि में शांति सां, ज्ञान सां, शुद्धता सां हर कर्म कंदव, त तव्हांजो विक्रम जो बोझो ख़तमु थींदो वेंदो, त सुठा कर्म बि सिखंदव। छो जी सत्युग में कोई काम क्रोध लोभ वश अहंकार वश थोड़ी कर्म कंदासीं। सत्युग में बि कर्म कंदा, उथंदा वेहंदा खाईंदा पीअंदा, परिवार हूंदो, ॿार हूंदा, लेकिन सभु सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सां थींदो, शुद्ध शक्तियुनि सां थींदो। अॼु जेकी दुनिया में प्रवृत्ति आहे, जेकी धंधा दौरी माण्हू करनि था, त ओड़ो गृहस्थी हुते बि हूंदी, धंधो दौरी हुते बि हूंदो, लेकिन हुते जेको धंधो हूंदो, हुते जेकी गृहस्थी हूंदी, उहा शुद्ध पवित्र हूंदी। अॼुकल्ह हर धंधे दौरी में भ्रष्टाचारी त लॻी पई आहे, कूड़ ॻाल्हाइण या कुझु न कुझु हेठि मथे त सभिनि में थींदो ई आहे। त सत्युग में बि धंधो थींदो, छो जी दुनिया त हूंदी न, भले नंढी हूंदी त सही, लेकिन सुठी हूंदी, श्रेष्ठाचारी दुनिया हूंदी। त ओड़ियूं श्रेष्ठाचारी कर्म करणु केरु सेखारींदो पाण खे? हिन दुनिया में त सभी आत्माउनि खे इहो ई पतो आहे कि भ्रष्टाचारी कर्म कीअं करो, कहिड़ी विकारनि जे वश थी करे त कर्म कंदा आहिनि, चाहे कहिड़ो बि कर्म करण। त बाबा चवनि था, हाणे मां तव्हांखे श्रेष्ठ जे श्रेष्ठ मत ॾियण आयो आहियां, त हुन मत सां तव्हां पंहिंजो हर कर्म कंदा, त तव्हां सत्युग में श्रेष्ठाचारी थी करे हर कर्म कंदा। छो जी संस्कार त आत्मा में था भरनि न, आत्मा जॾहिं हिते सिखंदी कीअं श्रेष्ठाचारी कर्म करणो आहे, तॾहिं त सत्युग में वञी श्रेष्ठाचारी कर्म कंदी न। छो जी सत्युग में हिन शरीर खे थोड़ी वञिणो आहे, आत्मा खे वञिणो, त आत्मा हितां ई संस्कार भरदी आहे। पाण चईंदा आहिनि न, अलाए कहिड़े जन्मनि जे कर्मनि जो भोग न असां भोगूं था, चाहे सुठी या ख़राब, त उहे ई आत्मा जा हाणे अॻियां वारा जन्म सुख शांति वारा अथसि। इहे बाबा गारंटी थो करे। बाबा चए थो, अगरि तव्हां मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हां सत्युग त्रेता ऐं इहो हिकु जनम, पूरा 21 जन्म तव्हांजो सुख शांति सां गुज़रंदा, निरोगी हूंदी। कोई बि डॉक्टर तव्हांखे अहिड़ी गारंटी न ॾेई सघंदो आहे, लेकिन परमात्मा डॉक्टर पाण खे गारंटी थो ॾे कि मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हांजा 21 जन्म तव्हांखे कॾहिं बि रोग न थींदो, तव्हांखे कॾहिं बि दुख शांति न थींदी, न आत्मा दुखी थींदी, न शरीर खे कुझु रोग थींदो। त अहिड़े बाप टीचर सतगुरु अहिड़े डॉक्टर जी मत ते हलणो खपे न। कोई डॉक्टर चए कि तव्हांखे हीअ बीमारी अथव, हीअ न खाओ त ठीकु थी वेंदो। हाणे परमात्मा डॉक्टर चए थो, मूंखे हर कर्म कंदे यादि करो, विकारनि खे छॾो, सुठो कर्म करो, सुठी तरह सोचो ॻाल्हायो। त हाणे अगरि हुनजी मत ते हलंदासीं त पोइ पंहिंजा 21 जन्म पंहिंजा सुख शांति ऐं निरोगी वारा हूंदा। धन संपत्ति बि सभिनि खे अथाह हूंदी, चाहे महाराजा महारानी हुजे, चाहे प्रजा, चाहे दास दासी हुजे, सभिनि खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सभु कुझु हूंदो। सभु पंहिंजे पंहिंजे हिसाब सां संतुष्ट रहंदा, पंहिंजे जीवन में संतुष्ट रहंदा कि असांखे जेको बि आहे उन में ख़ुशि रहंदा। हुते सत्युग में इहो कोई भेदभाव न थींदो आहे, इहो वॾे घर जो आहे या इहो नंढे घर जो आहे, न। जेका महाराजा महारानी हूंदा आहिनि, उहे पंहिंजी पूरी राजधानी खे ॿारनि जीअं पालना कंदा आहिनि।
हुते ऊच नीच जो भेदभाव आहे न, रंग रूप जो भेदभाव आहे न, जाति धर्म त हिकु ई धर्म हूंदो त उहो त भेदभाव हूंदो ई न, भाषा बि हिकु हूंदी, राज्य बि हिकु जो हूंदो। त अहिड़ी सुख शांति वारी दुनिया बाप पंहिंजे लाइ हाणे स्थापना थो करे। मनुष्य हिन दुनिया जे विनाश जे लाइ कार्य था कनि। ये बॉम्ब सादी ठाहिनि, मिसाइल सादी ठाहिनि, ऐं दुनिया में छा छा था करनि, चांद ते था वञनि, इहो था करनि, एॾी एॾी चीजूं आदि ठाहिनि था जंहिंसां मनुष्य आत्मा दुखी थी थींदी रहे। सुख त आहे चीजनि में, लेकिन दुख केॾो आहे। त ख़ुदि जे विनाश जी तयारी ख़ुदि ई मनुष्य था करनि। लेकिन परमात्मा असांजे लाइ कहिड़ी दुनिया स्थापन थो करे? सुख जी दुनिया। बाबा चए थो न ही मां न ही शंकर कोई हिन दुनिया खे विनाश कंदो आहे, ख़तमु कंदो आहे। हिन दुनिया खे ख़तमु करण जे लाइ त तव्हां ख़ुदि ई तयारी था करो न, ख़ुदि ई पंहिंजो नाश था करण लाइ सभु कर्म करो था। त पोइ हिन में भॻवान जो दोष आहे? भॻवान त तव्हांजे लाइ सुख जी दुनिया स्थापन करे ॾिए थो न। बाबा चवंदो मां तव्हांखे केॾो सारो धन ॾेई वियो हुयुमि सतयुग जे लाइ 5000 साल पहिरियों। हाणे अची करे ॾिसां थो त तव्हां कंगाल थी आहियो, भिकारी थी आहियो। हाणे मां वरी खां तव्हांखे सिरताज थो ठाहियां। छा वरी खां जेको तव्हां कंगाल थी आहियो, आत्मा में बि शक्ति कोन अथव त धन संपत्ति बि कोन अथव। हाणे मां पाण खे बाबा वरी खां सिरताज ठाहिण आयो आहे। चए थो हुनजे लाइ बसि मुंहिंजी मत ते हलो, मूंखे यादि करो, पवित्र रहो, दैवी गुणनि जी धारणा करो त तव्हां वरी खां सतयुगी दुनिया में उच्च पद पाईंदव। त बाबा पाण खे नई दुनिया जो वरितो ॾियणु आयो। भई हीअ दुनिया कलयुगी ख़तमु थी वेंदी, सतयुग शुरू थींदो, त सतयुगी दुनिया जे लाइ वरितो त हुजणो खपे न। हुते पाण छा कंदासीं हली करे? उन जी तयारी त हाणे ई करणी पवंदी। जीअं चईंदा आहियूं न भई जेका कर्म हिन जन्म में कंदा हुन जे हिसाब सां ॿियो जन्म मिलंदो आहे। त हाणे इहो पंहिंजो हिन कलयुगी दुनिया में अंतिमो जन्म आहे। हाणे पाण भॻवान खे पहचाने करे संगम युग ते आया हूं। त बाबा पाण खे 21 जन्मनि जो वरितो थो ॾिए। हाणे अगरि भॻवान जी मत ते हली करे पंहिंजो जीवन सुधारंदव त अॻियां जे 21 जन्म तव्हांखे ओतिरो धन संपत्ति मिलंदो। जीअं पहिरियों त हिकु जन्म जे हिसाब सां ॿियो जन्म हूंदो हुयो, हाणे त हिन हिकु जन्म जे हिसाब सां तव्हांजा अॻियां जा 21 जन्मनि जे लाइ तव्हांजी बुकिंग थी थिए। तव्हांजो बैंक बैलेंस भरिजे थो। भई भॻवान जी मत ते हलंदव, जेतिरो हुनखे यादि कंदव, जेतिरी हुनजी श्रीमत पालन कंदव, जेतिरो ॿियनि खे ॿुधाईंदव परमात्मा जो ज्ञान मन सां, वाचा सां, कर्मणा सां, ओतिरो तव्हांजो 21 जन्मनि जो बैंक बैलेंस भरंदो थो वञे। परमात्मा अची करे हाणे बैंक बैलेंस खोलियो अथई, जंहिंमें तव्हां पंहिंजी 21 जन्मनि जी कमाई जमा करे सघंदा आहियो। हाणे उहो तव्हांजे मथां अथव तव्हां केतिरी था करो। भई पहिरियों त दान पुण्य कंदा हुआसीं, सुठा कर्म कंदा हुआसीं कि भई ॿिए जन्म में असांखे मिलंदो, भॻवान अर्थ जमा था करो, भॻवान जे नाम ते ॾींदासीं कि भई ॿिए जन्म में असांखे भॻवान ॾींदो। पर बाबा चए थो उहो त इनडायरेक्ट हुयो। हाणे त मां डायरेक्ट आयो आहियां। डायरेक्ट तव्हांखे चवां थो कि मुंहिंजी मत ते हलो त 21 जन्मनि जो तव्हांजो बैंक बैलेंस हिते ई भरिजी वेंदो। उहो हुते तव्हांखे केरु ईअं पुछंदो बि न कि तव्हांखे एॾो धन किथां आयो, कीअं वठो, छो जो हाणे ई बाप पाण खे ॾिए थो न। उते ऑटोमेटिकली मिलंदो पाण खे, छो जो भॻवान हाणे जेकी बैंक खोली अथई हुन में जमा आहे, त ऑटोमेटिकली पाण खे हुन 21 जन्मनि में मिलंदो ई रहंदो। हुते त कोई भक्ति आदि बि न हूंदी आहे, न कोई मंदर आदि हूंदा आहिनि, न कोई टिकाणा आदि हूंदा आहिनि, न कोई शास्त्र आदि पढ़णो पवंदो आहे। छो जी भक्ति छो कंदा आहिनि माण्हू? भई जीवन में कुझु पाप कर्म कया आहिनि या कुझु हेठि मथे कुझु धंधे दौरी में कंदा आहिनि, त सोचंदा आहिनि थोरो धर्माऊं कढूं भॻवान जे नाम सां त पाप ख़तमु थी वञनि। भई भक्ति आदि करूं त जेको बि पाण पाप करूं था हुन सां उहो घटि थी वञे। लेकिन सतयुग में त कुझु पाप कर्म हूंदो ई न, विकार ई न हूंदा।
त पोइ कंहिंखे डप बि न हूंदो की असां इहो कमु कयो त भॻवान खां माफ़ी मांगू। हुते त आहे ई सुख जी दुनिया, कोई रावण आदि, कोई कंस आदि, कोई बुरी चीज हूंदी ई न आहे। हिन करे सत्य त्रेता में माण्हू भक्ति आदि बि न कंदा आहिनि, हिकदमि पंहिंजी मौज में रहंदा आहिनि, उथंदा आहिनि, खेलंदा आहिनि, खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि। धंधा धूरी बि ईअं ई हलंदो आहे जीअं लेन देन जे हिसाब सां। हिते त सभु पंहिंजो धंधो कंदा आहियूं, भई असां कमायूं, ज्यादा कमायूं, इहो करूं। हुते त इहे लालच आदि बि न हूंदी आहे, छो जी सभु भरपूर हूंदा आहिनि न। सभु धंधो धोरी बि ईअं थींदो जीअं लेन देन था करो, भई तोखे इहे चीज़ थी त मूंखे इहे ॾे, मां इहे तोखे थो ॾियां। हिन लेन देन जे हिसाब सां ई माण्हू धंधो धोरी कंदो आहे। ई सुख शांति जी दुनिया, हिकदमि मौजनि जी दुनिया आहे। हाणे द्वापर युग खां तव्हां केॾी महिनत कई अथव, भक्ति बि कई अथव, विकारनि में बि विया आहियो, त केॾो दुख बि ॾिठो अथव न। हाणे मां तव्हांखे सभु पंहिंजी हिन महिनत खां, दुखनि खां छुटकारो ॾियणो आहे। चवां थो की हाणे तव्हां ॾाढी महिनत करे करे थकिजी विया आहियो न, हाणे मां तव्हांजी थकान मिटाइण आयो आहियां। हुनजे लाइ बाबा चए थो सिर्फ़ु मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा जी सभु थकान दूर थी वेंदी। इहो केरु मत थो ॾे? आत्माउनि जो बाप परमात्मा आत्माउनि खे मत थो ॾे कि हाणे तव्हांजी सर्व थकान तव्हांजी मां मिटाइण आहियां। चवंदा न द्रौपदी जा पांव दॿाई, बाबा चवनि था तव्हां सभु माताऊं द्रौपदी आहियो ऐं पुरुष दुर्योधन आहिनि। उहो त हिकु कहानी लिखी छॾी अथनि, लेकिन उहो ई कमु दुनिया में थिए थो न। त उहा हिकु द्रौपदी न हुई अहिड़ी, हाणे दुनिया जी कहानी उहा ठाहे रखी अथनि। दुनिया में अहिड़ा बुरा कर्म था थियनि न, त उहो हिकु जो न हुयो। बाबा चवनि था हिन दुनिया ई द्रौपदी ऐं दुर्योधन जी ठहियलु आहे। अहिड़ी द्रौपदी ऐं दुर्योधन जी दुनिया खे हाणे मां ख़तमु करणु आयो आहियां, हिन जी दुनिया खे मां परिवर्तन करणु आहियां, सर्व विकारनि खे हिन दुनिया मां भॼाइण आयो आहियां। रावण ते जीत पाराई परमात्मा राम, त्रेता वारे राम रावण ते जीत न पातई। परमात्मा राम जी शक्ति सां हिन दुनिया में जेका विकार अर्थात रावण आहिनि, हुननि जो नाश थो थिए। जीअं जीअं पाण परमात्मा बाप खे यादि कंदा वेंदासीं त परमात्मा बाप जी यादि जी शक्ति सां पंहिंजी आत्मा बि विकारनि खां मुक्त थींदी वेंदी, त धीरे धीरे दुनिया जी पूरी दुनिया बि विकारनि खां मुक्त थी वेंदी। जॾहिं दुनिया में कोई बि विकार न हूंदो, कोई बि भ्रष्टाचार, पाप, कूड़ आदि न हूंदो, तॾहिं ये दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग। भले माण्हू वॾे वॾे घर में रहनि था, खाइण पीअण अथनि, वॾो घर अथनि, चवनि था असां स्वर्ग में आहियूं, लेकिन हिकु ॼणो बि दुखी आहे त उहो स्वर्ग जहिड़ी दुनिया न आहे। स्वर्ग में त सभु जीव जंतु, मनुष्य आत्मा, प्रकृति सभु सुखदाई हूंदी। जॾहिं सभु सुखदाई थींदा तॾहिं हिन दुनिया खे स्वर्ग चईंदा। हिक जे माला माल थियण सां स्वर्ग थोरी थी वेंदो हुननि जे लाइ। स्वर्ग में त कोई दुख जो नाम निशान न हूंदो, चीटी बि न हूंदी। हलऊं त चीटी बि पेर जे हेठां अची वञे त मरदी त हुनखे बि दुख थींदो न। अहिड़ा जीव जंतु ई न हूंदा स्वर्ग में, जंहिंखे हीअं हलंदे समय कोई पंहिंजे पांव जे हेठि अचे त मरी वञे त दुख थी वञे। अहिड़ी सुख शांति वारी दुनिया बाप सभिनि जे लाइ स्थापन करणा आहिनि। परमात्मा बाप चए थो मां सिर्फ़ु मनुष्य आत्मा जे लाइ न आयो आहियां, हिन जीव जंतु प्रकृति सभिनि जे लाइ मां आयो आहियां। सभु दुखी थी विया आहिनि न, सभिनि खे सुख शांति जी दुनिया ठाहे करे पोइ मां विश्रामपुरी में वञी करे विश्राम कंदमि। भई द्वापर युग खां भॻवान बि त कमु थो करे, भले पाण वांगुरु शरीर वठी करे हिन दुनिया में नथो करे कमु, लेकिन त बि पूरी दुनिया वारा उनखे कॾहिं काथे कॾहिं कहिड़े देश में, कॾहिं कहिड़े धर्म वारा, सॼो ॾींहुं उनखे कोई न कोई त यादि कंदो ई अथसि। हर सेकेंड परमात्मा बिज़ी रहंदो आहे, भले मथे रहंदो आहे, लेकिन सचे मन जी पुकार मथे ताईं बि त पहुचंदी आहे न। त परमात्मा चाहे त राम खे यादि करो, कृष्ण खे यादि करो या पंहिंजे गुरु संतनि खे यादि करो, तव्हांजी मन जी पुकार किथे पहुचंदी आहे? परमात्मा खे। पोइ उहो परमात्मा तव्हांजी उहो मनोकामना
जहिड़े बि रूप में तव्हां हुनखे यादि था करो, हुन ज़रिए तव्हांजी पूरी उहो कंदो आहे। भई गुरु आदि संत आदि बि जेका आहिनि उहे कंहिंखे था यादि करनि, हुनखे ई त यादि करनि था न। शक्ति त उहो ई हुननि खे थो ॾे। त तव्हां चाहे के पंहिंजे गुरू खे यादि करो त उहो बि शक्ति किथां ॾींदो तव्हांखे, हुन वटि थोरी शक्ति अथसि। उहो बि त पाण वांगुरु आत्मा आहे न, भले हुन घर बार छॾे करे तप था करनि, लेकिन हुननि खे बि शक्ति त परमात्मा ई थो ॾे न, तॾहिं त उहो पाण खे ॾेई था सघनि। न त हुननि वटि शक्ति किथां आहे, उहो बि त पाण वांगुरु आत्मा ई आहे न। बसि पाण हिन गृहस्थी में आहियूं, उहो तप था करनि, उहो भॻवान खां शक्ति वठी करे पाण खे ॾियनि था। छो जी पाण गृहस्थी में ऐं पाण हुननि खे पोइ कुझु न कुझु मदद त कंदा ई आहियूं न त उहो किथां खाईंदा। त इहे सभु हिक न हिक ॿिए जी मददगार कीअं न कीअं आत्मायूं थींदियूं आहिनि। लेकिन हाणे सृष्टि ते डायरेक्ट परमात्मा आयल आहे। चए थो पहिरियों त तव्हां मूंखे अलॻि अलॻि देवी देवता गुरु संत आदि जे रूप में तव्हां मूंखे यादि कयो, उन्हनि जे ज़रिए तव्हां मूंखां शक्ति पिया वठो। हाणे मां डायरेक्ट हिन सृष्टि ते आयो आहियां, चवां थो कि मूंखां शक्तियूं डायरेक्ट वठो, मूंसां पंहिंजो संबंध डायरेक्ट जोड़ो। छो जी मां तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां, तव्हांजे मन जे दुख जी पुकार मूं वटि ई पहुचंदी आहे। हर ड्रामा में मुंहिंजो पहिरियों पार्ट न हुयो सृष्टि ते अचण जो, लेकिन हाणे मां आयो आहियां तव्हां सभ सां मिलण, त पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं पंहिंजे पीउ सां मिलन मनायो, इहो ई समय आहे। पोइ ॿिए कंहिं बि युग में पाण खे भॻवान सां ईअं मिलण जो मौक़ो न मिलंदो। चईंदा न सृष्टि ते भॻवानु ईंदो न, अची वियो आहे। ऐं सृष्टि ते भॻवानु अची वियो आहे ऐं हुन सां मिलण जे लाइ, छो जी भॻवान खे ख़ुदि जो त शरीर अथसि न, लेकिन भॻवान सां मिलण जे लाइ तव्हांखे पहिरियों पंहिंजी हिन देह रूपी वस्त्र खे बुद्धि सां भुलिजणो पवंदो कि मां ये शरीर न आहियां, मां आत्मा आहियां। जॾहिं पंहिंजे पाण खे आत्मा निश्चय कंदव तॾहिं ई भॻवान सां तव्हां मिली सघंदव, न त अञा ताईं बि शरीर जे रूप में हुनखे यादि कंदव त परमात्मा सां तव्हां मिली न सघंदव। त इन करे बाबा चए थो इहो ई समय अथव जॾहिं तव्हां सभी आत्मायूं मूंसां मिलन मनाए सघंदा आहियो। हुनजे लाइ पंहिंजे हिन शरीर रूपी वस्त्र खे बुद्धि सां भुलिजो। गीता में भी लिखल आहे न, देह जे संबंधी, देह जे पदार्थ, देह जी वस्तु ऐं जेका बि गुरु आदि तव्हांखे शिक्षा था ॾियनि सभिनि खे भुलिजो, तॾहिं ई तव्हां मूंसां मिलन मनाए सघंदव। छो चईंदो आहे? छो जी परमात्मा जो ख़ुदि जो शारीरिक आकार न आहे न, उहो निराकार आहे। त निराकार सां मिलण लाइ पाण खे बि त ओड़ो रूप स्मृति में रखिणो पवंदो न कि मां निराकार आत्मा आहियां ऐं मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा आहे। तॾहिं ई मां पंहिंजे पीउ सां मिलन मनाए सघंदमि ऐं हुनखां सर्व शक्तियूं गुण कलायूं मर्यादायूं पंहिंजे अंदरि भरे सघंदमि ऐं बाबा खां सतयुगी दुनिया जो वरितो वठी सघंदमि। बाबा बि त हिकु ई बार आत्माउनि खे वरितो ॾियण ईंदो आहे न, ॿिए कंहिं युग में थोरी ईंदो परमात्मा सृष्टि ते पाण खे वरितो ॾियण। पाण त अलॻि अलॻि नाम रूप सां हिक ॿिए सां अलॻि अलॻि जन्मनि में संबंध निभायो आहे, लेकिन जेको गायन आहे कि परमात्मा सां मां सर्व संबंध निभायां, उहो कॾहिं निभाए सघंदा आहियूं? छो जी मथे त आत्मा निराकार रूप में रहंदी, मथे थोरी परमात्मा बाप सां गॾु सर्व संबंध निभाए सघंदी। सर्व संबंध त हिन सृष्टि ते ई आत्मा जॾहिं हाणे भॻवानु आयो आहे तॾहिं ई भॻवान सां सर्व संबंध निभाए सघंदी आहे। ॿिए कहिड़े युग में भॻवान सां सर्व संबंध आत्मा न निभाए सघंदी आहे। तॾहिं चईंदा आहिनि न, जॾहिं तव्हां ईंदव त असां सभु कुझु छॾे करे तव्हांजे मत ते ई हलंदासीं, तव्हांखे ई यादि कंदासीं। त उहो इहो समय अची वियो आहे कि जॾहिं भॻवानु सृष्टि ते आयो आहे त बाबा चए थो कुझु छॾो न, भले घर गृहस्थी संभालो, धंधा धोरी करो, लेकिन बुद्धि सां छा? मन ऐं बुद्धि तव्हां मन ऐं बुद्धि में छा हुजे कि मां सदैव पंहिंजी परमात्मा बाप सां गॾु उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, ॿियनि सां ॻाल्हायो त बि सोचो कि मां हिन आत्मा सां पंहिंजे बाप सां गॾु वेही करे ॻाल्हायां थी। त
हुन आत्मा खे भी परमात्मा जी मदद मिलंदी। छो जी पाण आत्माउनि में त एतिरी शक्ति न आहे न हाणे कंहिंजी भी मदद करे सघूं। ॾिसो दुनिया में छा हाल आहे, डॉक्टर्स भी कंहिंजी मदद नथा करे सघनि। दुनिया में अॼुकल्ह जेकी बीमारी हले थी हिन में डॉक्टर्स भी मदद नथा करे सघनि न। भल हॉस्पिटल में पेशेंट वेठा आहिनि लेकिन कॾहिं कंहिंखे छा थी वञे डॉक्टर्स खे भी सम्झ में नथो अचे त अहिड़े समय ते कहिड़ी शक्ति कम ईंदी, परमात्मा जी शक्ति। उहो हिकु ई शक्ति हिन समय सृष्टि ते सभिनि खे कमु अची सघंदी आहे। हिन करे घड़ी घड़ी पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो ऐं उन निराकार खे यादि करो त हुन सां तव्हां भी आत्माएं शक्तिशाली थींदव ऐं विश्व जी सर्व आत्माउनि खे भी शक्ति मिलंदी। जॾहिं अहिड़ो समय ईंदो आहे जॾहिं मनुष्य आत्मा जी मदद नथो करे सघे। माण्हुनि खे हॉस्पिटल में ट्रीटमेंट जे लाइ जॻह ई न आहे त अहिड़े समय ते माण्हू तड़पी तड़पी करे शरीर छॾे। तंहिंखां सुठो त हाणे ई पाण अभ्यास विझूं न कि हाणे ई पाण आत्मा ऐं परमात्मा जी छत्र छाया में घड़ी घड़ी परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा खे शक्तिशाली ठाहियूं, हुन जी छत्र छाया में रहूं। छो जी कहिड़े भी समय हाणे मनुष्य आत्मा जी मदद नथो करे सघे न, भला आहे भी त भी नथो करे सघे, लेकिन परमात्मा जी शक्ति सदैव पाण सां गॾु रहंदी ऐं पाण खे मदद कंदी रहंदी। त बाबा चए थो कि हिन करे उन समय त पाण परमात्मा खे यादि न करे सघंदा आहियूं। अगरि पंहिंजो अभ्यास हूंदो तॾहिं ई पाण अहिड़े समय भॻवान जी यादि में रही सघंदा आहियूं। त हुन जो अभ्यास हाणे खां ई करिणो आहे। हाणे खां ई सॼे ॾींहं में जेतिरो थी सघे बाबा सां गॾु पंहिंजे परमात्मा बाप सां गॾु हर कर्म करो, उथो वियो खाओ पीओ त हुन सां तव्हांजी आत्मा भी तंदुरुस्त थींदी त शरीर भी तंदुरुस्त थींदो। दवायूं आहिनि लेकिन शरीर दवायुनि सां भी ठीकु नथो थी सघे त अहिड़े समय ते कंहिंजी शक्ति कम ईंदी दुनिया में, परमात्मा जी शक्ति। हाणे हुन परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, शारीरिक आकार में न यादि करो। अच्छा मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे शुद्ध ऐं समृद्ध संकल्पनि जी शक्ति सां व्यर्थ वाइब्रेशन खे समाप्त करण वारा सच्चा सेवाधारी ठहो। जेके चईंदा आहिनि न अॼुकल्ह दुनिया में वातावरण सुठो नथो हले, वातावरण में ॾाढियूं ख़राब ॻाल्हियूं या ख़राब चीजूं फैलियल आहिनि त अहिड़े ख़राब वातावरण खे पाण कीअं परिवर्तन करूं। जॾहिं दुनिया में अहिड़ो ख़राब वातावरण हूंदो आहे त हुन समय जे लाइ बाबा चए थो कि हुन वातावरण जो वर्णन न करो कि हिते हीअं हुयो हिते हीअं हुयो उहो हीअं पियो करे। हुन जी जॻह सुठा ऐं शक्तिशाली सोच पंहिंजी सोचो। सम्झो तव्हांखे कुझु ग़लति नज़र भी अचे थो, तव्हांखे कुझु ग़लति महसूस भी थिए थो कि इहो कुझु ग़लति थियण वारो आहे त उन ग़लति खे ग़लति रीति न सोचो, हुनखे सुठी रीति सोचो। न कुझु भी न थींदो, सभु कुझु ठीकु थी वेंदो, ईअं चईंदे चईंदे परमात्मा जी यादि सां उहो वायुमंडल सुठो थी वेंदो, शक्तिशाली थी वेंदो। त उहो कमु अगरि थियणो भी हूंदो लेकिन पंहिंजी सोच सुठी आहे, परमात्मा जी छत्र छाया जे अंदरि पाण आहियूं त उहो कमु भी टली करे सुठो थी सघंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि जॾहिं संकल्पनि सां सृष्टि ठही सघंदी आहे, पाण कुझु बुरो सोचूं त उहो कमु थी थो वञे त छो न पाण सॼो ॾींहुं सुठो ई सोचूं सभिनि जे लाइ त सुठो ई सुठो थींदो। पाण चईंदा आहिनि कि इहो त आहे ई हीअं, ॿुधंदो ई न आहे। पाण बार बार रोज़ हुनखे ईअं ई था चऊं कि इहो त कुझु कमु कंदो ई न आहे, इहो त अहिड़ो ई आहे। त हिन सां छा थी वेंदो, हुन आत्मा जे आसपास उहो वायुमंडल ठही वेंदो आहे कि उहो कमु करणु चाहे भी त भी न करे सघंदो आहे। त पाण चऊं ॾिस ॿुधे थो, अरे तव्हां ई त हुनखे अहिड़ा शब्द चई करे हुनखे अहिड़ो कमज़ोर ठातो अथव न। तव्हां ई सुठा शब्द चओ, तव्हां ई सुठो सोचो
त उहो सुठो थी वेंदो। इन करे हाणे बाबा चए थो गंढ ॿधी छॾो कि मूंखे सभिनि जे लाइ सुठो सोचणो आहे, सुठो ॻाल्हाइणो आहे, सुठो कर्म करणो। स्लोगन आहे कि हाणे पंहिंजी आत्मा खे सर्व बुरायूं, पुराणी ॻाल्हियूं, विकार, दुख भरी ॻाल्हियूं, फालसी ॻाल्हियुनि सां मुक्त करो। माण्हू चईंदा आहिनि न असांखे मुक्ति ॾियो, बसि असांखे त मुक्ति खपे, शरीर खां एॾो परेशान थी वेंदी आहे आत्मा। त बाबा चए थो कि हाणे पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार, पंहिंजी पुराणी आदतियूं, विकार, बुरी ॻाल्हियूं, बुरी सोच ऐं जेकियूं बि पुराणो कुझु अथव तव्हांजे मन में, उन्हनि सभिनि सां पंहिंजी आत्मा खे मुक्त करो। त हिन सां छा थी वेंदो, पाण आत्मा शुद्ध थी वेंदासीं ऐं परमात्मा जी शक्ति ऐं ज्ञान सां वरी खां सर्वगुण संपन्न, सोलह कला संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम थी वेंदासीं। छा